एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु असां क्लास 5 जो सबक टियों पढ़ंदासूं। नात आहे मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, अबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी अबादत हुई। कॾहिं कंहिंसां दावत हुई न कंहिंजे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में हर बशर जे लाइ इज़त हुई। ककर वांगुरु वसायो मींहं जे पंहिंजी मरोवत जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते नायत हुई। नज़र में, सोच में, गफ़्तार में, किरदार में जंहिंजी अवल खां ता अब्द क़ाइमु रहण वारी हक़ीक़त हुई। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो, ख़ुवत जो, जिते वेछा ई वेछा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई। इहा नात लिखी आहे अब्दुल हलीम जोश। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।